रिपोर्ट रियाज अली मीरानी शिकारपुर भुट्टा वेलफेयर एसोसिएशन जिला शिकारपुर जो सदर रेस मुनीर अहमद भुट्टो जी अगवानी में ऐं सीनियर नायब सदर रेस महमूद भुट्टो ऐं जनरल सेक्रेटरी अख्तर अली भुट्टो ऐं प्रेस सेक्रेटरी अशरफ अली भुट्टो ऐं जमीर हुसैन भुट्टो हाजी इम्तियाज अहमद भुट्टो ऐं शाहिद भुट्टो ऐं भुट्टा बिरादरी यूथ सदर नियाज अली भुट्टो जिला शिकारपुर ऐं सीनियर नायब सदर सरफराज अली भुट्टो ऐं नायब सदर जुल्फकार अली भुट्टो जनरल सेक्रेटरी शाहीन अली भुट्टो ऐं ज्वाइंट सेक्रेटरी शकील अहमद भुट्टो ऐं प्रेस सेक्रेटरी तौसीक अहमद भुट्टो ऐं इमरान अली भुट्टो ऐं बरकत अली भुट्टो ऐं सिंगार अली भुट्टो शहीद अहमद भुट्टो रफीक अहमद भुट्टो शिकारपुर इलेक्शन मुहिम के हवाले से पीपल्स पार्टी अगवान ऐं PS 7 के उम्मीदवार इम्तियाज अहमद शेख भुट्टा बिरादरी पारा हाजी लतीफ शाह मोहल्ला वट कार्नर गॾिजाणी मुनक़द कई वई जंहिंमें भुट्टा बिरादरी के नौजवाननि ऐं शहरियुनि पिंडाल में पहुचण ते शानदार इस्तक़बाल कियो। कार्नर गॾिजाणी में भुट्टा बिरादरी के चङनि मुड़सनि मौजूदीन नौजवाननि ऐं शहरियुनि शिरकत कई। कार्नर गॾिजाणी में चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी शिकारपुर जो फियाज महमूद शेख लकी गुलाम शाह टाउन कमेटी जो चेयरमैन दीदार अहमद भुट्टो वसीम दीन सिद्दीकी जफर अली शेख गाजी सिकंदर अली भुट्टो ऐं ॿिया गॾु हुआ। काजी अहमद रिपोर्ट साहिल लाखो काजी अहमद तालके जे सूबाई तक PS 39 ते नामज़दगी कागज़नि जी छंड छाण वारो अमल जारी आहे। PPS जे उम्मीदवार डॉक्टर बहादुर खान डायरी ऐं अॻोड़ो MPA सरदार खान मोहम्मद डायरी जो नामज़दगी फार्म जी रिटर्निंग ऑफिस काजी अहमद बाबर निज़ामानी छंड छाण बाद बहाल करे छॾिया। उन मौके ते पीपल्स पार्टी उम्मीदवार डॉक्टर बहादुर खान डायरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अल्लाह जो शुक्र आहे मुंहिंजो नॉमिनेशन फार्म बहाल थी वियो। मूंखे टिकट ॾियण जो उहो फ़ैसिलो जेको पार्टी जे चेयरमैन जो हूंदो। तक जी आवाम जे लाइ असांजा 24 कलाक असांजा दरवाज़ा खुलियल आहिनि ऐं रहंदा। जेके दोस्त ईंदा उन्हनि जा कम कंदो आहियां। बाक़ी को कम थींदो आहे को न बि थियो हुजे। बाक़ी जेकी दोस्त मूं ते एतराज़ कनि था इहे मूं वटि अचनि या मां उन्हनि ॾे वेंदुसि उन्हनि जा एतराज़ दूर कंदुसि। जंहिं ॾींहुं सरदार इफ़्तिख़ार उन्हनि मुंहिंजे साम्हूं फार्म जमा कराइण आयो हो मूं उन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुयूं। मुंहिंजो भाउ आहे हू असांजो पंहिंजो घरु आहे उन सां बि मुलाक़ात कंदुसि। बाक़ी इफ़्तिख़ार चवे पियो त डॉक्टर बहादुर डायरी कम नाहिनि कराया सो मां काज़ी अहमद में स्ट्रीट लाइटूं मूं लॻरायूं। हाशिम राव समेत शहर अंदरि घिटियुनि जो कम जेकी मूं फंड हुया उन्हनि मां कम कराया हुआ। सरदार इफ़्तिख़ार उन्हनि ॼाम आफ्ताब उन्हनि ॼाम तबरीज़ हुजे पाण में ठही वेंदासीं ऐं गॾिजी कम कराइबा। काजी अहमद रिपोर्ट साहिल लाखो मुल्क में थींदड़ 8 फरवरी ते ऐलानियल आम चूंडुनि में हिसो वठण लाइ काजी अहमद जे सूबाई तक PS 39 ते SUP जे मरकज़ी सदर ऐं GDA अगवान से ज़ैन शाह तरफ़ां RO ऑफिस काजी अहमद पहुची नामज़दगी फार्म जांच पड़ताल कराया। बाद में RO ऑफिस ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PS 39 काजी अहमद NA 208 ते फार्म बहाल थियो आहे। हाणे PS 38 सकड़नि ॾे वञा पियो। मूं ॿियनि मुख़्तलिफ़ जे GDA जे दोस्तनि बि फार्म भराया। हफ़्ते अंदरि इजलास में फ़ैसिलो करे उम्मीदवारनि जी हितमी लिस्ट जारी कई वेंदी। पीपल्स पार्टी पंहिंजे दौर हुकूमत में बेईमान ऐं सिंध दुश्मन रही आहे। पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ कहिड़ो बि उम्मीदवार साम्हूं अचे पर हिन जो साॻियो तरीक़ो सिंध दुश्मनीअ वारो रहंदो। इस्टेब्लिशमेंट सां 2008 में बी डील तहत हुकूमत वरिती जेको ही अञा ताईं बि वठंदा पिया अचनि छो जो सिंध विरहण ऐं सिंध इकलियती में तब्दील करण जे सौदे में हिननि खे हुकूमत मिले थी। असां उन ते अफ़सोस जो इज़हार करियूं था। असां क़ौमी सोच रखंदड़ क़ौमी कारकुननि वतन दोस्त सोच रखंदड़नि ते फ़र्ज़ु थिए थो त सिंध खे बचाइण बेईमाननि खे भॼाइण ऐं आम माण्हू ग़रीब जो तदारक करणु इंसाफ़ ऐं ईमानदारी वारो माहौल पैदा करणु असांजा जेकी बि फैसिलिटेशन इदारा पुलिस रेवेन्यू एरीगेशन एग्रीकल्चर समेत ॿियनि इदारनि खे इस्तेमालु करे अवाम खे ग़ुलाम बणाईंदा आहिनि। जेकॾहिं असांखे मौक़ो मिलियो त इहे सभु अवाम ऑफिसूं हूंदियूं जिते करप्शन बंदि हूंदो। उन मौक़े ते साणस गॾु एडवोकेट सचल मुजीब माशी तालके सदर मोहसिन राव ॿिया पार्टी वर्कर गॾु हुया। रिपोर्ट रियाज अली मीरानी शिकारपुर थाणे न्यू फौजदारी पुलिस जो आकड़ा पर्ची जुआ जे दुकान ते छापो 3 जुआरी गिरफ़्तार। 2 आकड़ा पर्ची जा बुक 1500 रोक रक़म 2 मोबाइल फ़ोन्स ऐं कैलकुलेटर हथ केस दाख़िल। SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान जे हुकुम ते ASP सिटी शिकारपुर मोहम्मद उस्मान खान जी अगवानी में थाणे न्यू फौजदारी न्यू पुलिस समाजी बुराइनि ख़िलाफ़ कार्रवाई कई। तफ़सील मौजूद ऐसे शो न्यू फौजदारी अतर अली चनो पंहिंजे स्टाफ समेत कार्रवाई गश्त दौरान कुछ इतला मिलण ते गरीब नवाज होटल जे भरिसां आकड़ा पर्ची जुआ जी दुकान ते छापो हयो। छापे जे दौरान 3 जुआरियुनि खे गिरफ़्तार कियो वियो। गिरफ़्तार थियल जुआरियुनि में हिक असदुल्ला शेख अली जान संजराणी शुएब सदायो शामिल आहिनि। गिरफ़्तार जुआरियुनि जे कब्ज़े मां 2 आकड़ा पर्ची बुक 1500 रुपया रोक रक़म 2 मोबाइल फ़ोन्स ऐं हिक कैलकुलेटर हथ कयो वियो। थाणे न्यू फौजदारी पुलिस गिरफ़्तार जवाबदार के खिलाफ जुआ ऑर्डिनेंस तहत केस दाखिल करे वरतो।
सकरन प्रेस क्लब जे साल 2024 लाइ चूंडजी आयल उहिदेदारनि खे मुबारकुनि मोहबतुनि ऐं मिठाइयूं खाराइण जो अणखट सिलसिलो अॼु 8 ॾींहं बि जारी रहियो। मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं इल्मी अदबी तंज़ीमुनि पंहिंजे उहिदेदारनि ऐं वर्करनि सां गॾु अची मुबारकूं ॾिनियूं, जंहिंमें यूनाइटेड मेमण जमात जो वफ़द शौकत हुसैन मेमण इंडस पब्लिक सोशल फोरम जो वफ़द हाजी हुसैन बख्श कीरियो, तालीम खाते जो वफ़द सैयद कुर्बान अली शाह, पीपल्स पार्टी जो वफ़द नूर अहमद लाखो, इंसान दोस्त फॉर्म जो वफ़द नूरदीन कीरियो, NGOs जो वफ़द यासीन खास के लिए, जिसकम जो वफ़द आसिफ रज़ा मक्सी, SUP जो वफ़द कासिम सुमरो, जिनकी अगवानी में पीपल्स लेडीज़ विंग जी अगवान एडवोकेट फहमीदा कीरियो शामिल आहिनि। उन मौक़े ते सकरन प्रेस क्लब जे सदर रज़ा मोहम्मद सियाल ॻाल्हाईंदे चयो त असीं थोरा था अमां समूरनि दोस्तनि ऐं भाइरनि जा जिन मान ॾेई इज़त बख़्शी आहे। उन खां अॻु सकरन प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी मीर मोहम्मद कीरियो आयल महिमाननि खे आजियाणो पेश करे संदन आदर भाग कयो, जॾहिं त आयल महिमाननि पारां नमन चूंडजी आयल उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराए मिठाइयूं खाराए मुबारकूं ॾिनियूं हुयूं। सकरंड मां ख़बर शामिल क्यों था। काज़ी अली रज़ा सनाई जे रिपोर्ट मुताबिक़ त सकरंड लॻे दरगाह पीर ज़ाकरी वटि ॿिनि रशकाउनि जो आम्हूं साम्हूं टकर थी पियो, जंहिंजे नतीजे में ॿिन्ही रशकाउनि जा हिकु औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वाक़े जो इतला मिलण ते हमदर्द फ्री एम्बुलेंस सर्विस जे रेसिको टीम हादिसे वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल सकरंड पहुचायो, जिथे खेनि इब्तदाई तबी इमदाद ॾियण बैदि वधीक इलाज लाइ सिविल अस्पताल नवाब शाह न्यू वियो। ज़ख़्मियुनि में अब्दुल हकीम बिरोई, मोलचंद बागड़ी, माना बागड़ी रेशम शामिल आहिनि। काज़ी अहमद रिपोर्ट साहिल लाखो काज़ी अहमद लॻोट अली रज़ा खोसो जे मोरीअ जी रेवासण मिसमात राणी खोसो पंहिंजे मुड़ुस सां गॾु प्रेस क्लब काज़ी अहमद पहुची एहतजाज कंदे चयो त असांजो नौजवान पुटु रफ़ीक खोसो तक़रीबन 2 साल अॻु कराची कमाइण वियो हो, जिते हू मौसमियात चौरंगी जमाली पेट्रोल पंप वटि हिकु होटल ते मज़दूरी कंदो हो, जिते वॾी मज़दूरी करण खां पोइ पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे, जंहिंजी काफ़ी ॻोल्हा करण बावजूद बि किथे हिन जो ॾस पतो न मिलियो आहे। असां पंहिंजे पुट जे लाइ सख़्तु परेशान आहियूं। असां सिंध जे निगरान वॾे वज़ीर IG सिंध CPO कराची समेत समूरनि इंटेलिजेंस जे इदारनि खे अपील था करियूं त असां जे पुट जी ॻोल्हा में असांजी मदद कई वञे। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर पुलिस जी कामयाब कार्रवाई गुज़िरियल ॾींहुं जमालपुर थाणे जी हद में कारोकारी जे इल्ज़ाम में नींगरीअ जे क़त्ल में मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। गुज़िरियल ॾींहुं रिश्तेदारी ऐं कारोकारी जे इल्ज़ाम में नंढी उमिरि जी छोकिरी मिसमात नईमा खे फायरिंग करे क़त्ल कयो वियो हो। क़त्ल जो केस नव कलम 2023 302 311 34 PPC सरकार पारां थाणे जमालपुर में दाख़िल किया वियो हो। वाक़े जो इतला मिलंदे ही SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान फौरी नोटिस वठंदे DSP SHOs ते मुश्तमिल स्पेशल टीम जोड़े जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो टास्क ॾिनो। DSP जी अगवानी में SHO जमालपुर आशिक हुसैन भट्टी कार्रवाई करे क़त्ल में मुलविस जवाबदार अब्दुल रऊफ वल्द मोहम्मद उमर जमाली खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदार खां जांच दौरान इंकिशाफ थियो त मक़तूला खे गैरत जे नाले ते क़त्ल कियो वियो हो। क़त्ल में मुलविस जवाबदार जी बरवक़्त गिरफ़्तारी करण ते SSP शिकारपुर टीम में शामिल ऑफिसरनि खे शाबाश ॾिनी। केस जी वधीक जांच कई पई वञे ऐं वाक़े में मुलविस ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ बि कार्रवाई कई पई वञे। दादू रिपोर्ट मुख्तियार अली सुमरो दादू नौजवान नज़ीर शानी जी मुबैना अगवा वारो मामलो। इस्माइल जा भाण थाणे जी हद में 5 ॾींहं अॻु मुबैना अगवा थियल नौजवान बाजियाब न थी सघियो। वारसन पारां अता मोहम्मद शानी, इदरीस शानी, खमीसो शानीअ जी अगवानी में एहतजाज कंदे आसरनि ऐं पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। जवाबदार मज़हर शानीअ जे चुर्च ते नामालूम हथियारबंद माल जे वाड़े में दाख़िल थी नौजवान नज़ीर शानी के अगवा करे विया आहिनि। जवाबदार मज़हर शानी मंसूबे तहत जवाबदार रवाना करे भाण थाणे ते वेही रहियो, जॾहिं त असां पहुतासीं त पुलिस असांजो केस वठण लाइ तयारु नाहे। बार बार शिकायतूं ऐं एहतजाज करण बावजूद केस दाख़िल न पियो कयो वञे। SHO गरी रिश्वत एवज़ जवाबदारनि सां ॿिट बणियल लाइ नौजवान खे वाजियाब कराए केस दाख़िल कयो वञे। मुतालबो DIG हैदराबाद SSP दादू खे घुर्जे त ॾोहारियुनि जे साथारी SHO खे हटाए ईमानदार ऑफिसर मुक़रर कयो वञे। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान जो गढ़ी यासीन नबी शाह वगण गोलो दड़ो जागण ऐं सुल्तानकोट जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जो दौरो। ॾोहारियुनि ऐं क़बीलाई झड़नि में घुरिबल माण्हुनि ख़िलाफ़ टारगेट ऑपरेशन जी हिकमत अमली तयार विज़िट दौरान ASP सिटी मोहम्मद उस्मान खान DSP हेडक्वार्टर ऐं लाॻापियल SHOs SSP शिकारपुर सां गॾु हुया।
एसएसपी शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान ड्रोन कैमरान जे मदद सां ॾोहारियुनि जे ठिकाणनि ऐं ईंदड़ वेंदड़ रस्तनि जो मुआइनो कयो। लाॻापियल ऑफिसरनि एसएसपी शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान खे इलाइक़े बाबति तफ़सीली ब्रीफिंग पिणु ॾिनी। एसएसपी शिकारपुर जूं अहिड़ियूं इलाइक़नि में टारगेट ऑपरेशन करे उन्हनि इलाइक़नि खे ॾोहारियुनि खां पाक करण जी हिकमत अमली ते अमल शुरू करे छॾियो आहे। एसएसपी शिकारपुर लाॻापियल डीएसपी ऐं एसएचओस खे हुकुम जारी कया त कचे में धाड़ेलनि जे ख़ात्मे अमन अमान जी बहाली लाइ मौसर हिकमत अमली ऐं मज़बूत उपाउ वरिता वञनि। अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ समूरा वसीला इस्तेमालु कया वेंदा। अमन अमान खे ख़राब करण वारनि खे कंहिं बि सूरत में माफ़ नथो करे सघिजे ऐं उन्हनि खे रोकण लाइ हर मुमकिन क़दम खयां वेंदा। मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर खंडो स्टाफ वेझो वोट मोहम्मद अली संग्रासी में काका बिरादरी जे संग्रासी बिरादरियुनि में घरनि मां वाटर कढण तां झड़ो थी पियो, जंहिं सबब सिरुनि ऐं पत्थर लॻण सबब ॿिनि औरतुनि पठाणी साबुल ऐं मिठो काका समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल हैदराबाद में दाख़िल कयो वियो आहे। काका बिरादरी जे माण्हुनि अमजद काका, मिठो काका ऐं ॿियनि इल्ज़ामनि ते चयो त प्लाट असांजो ज़ाती आहे, जंहिं ते संग्रासी बिरादरीअ जा माण्हू ज़बरदस्ती कब्ज़ो करे घरनि जे विचां प्लाट मां वाटर कढणु चाहिनि था। अॼु संग्रासी बिरादरी जे माण्हुनि हादन मौलन रहमान सज्जाद ऐं ॿियनि अगराई करे असांजे घरनि ते हमिलो कयो, जंहिं सबब औरतुनि समेत असांजा माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। हिननि वधीक चयो त असांखे हिननि मां हर वक़्तु वॾो ख़तरो आहे। अॼु सुबुह सवेर असांजे मथां हमिलो करे ॾिनो हो। गैर क़ानूनी कब्ज़ो करणु चाहिनि था, उन्हीअ खे हटायो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजी जान खे हिननि मां ख़तरो आहे, तहफ़्फ़ुज़ फराहम कयो। खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर खैबरानी थाणे जे हद में खैबर नेशनल हाईवे ते राति देर सां चोरियुनि जूं 2 मुख़्तलिफ़ वारदातूं थियूं, जंहिंमें मोहम्मद आचर मल्ला सरवरी जे घर जी भित चोर टपे मोहम्मद आचर मल्ला जे वहाणे जे हेठां 75,000 रुपया रोक रक़म, फ्रिज जो स्टेट लाइटर, हिकु मोबाइल ऐं ॿियो क़ीमती सामान चोरी करे फ़रार थी विया। जंहिंखां पोइ घर भाती सुजाग थी चोरनि जो पीछो कयो पर भॼी वञण में कामयाब थी विया। ॿिए चोरनि जी वारदात माज़ूद मिस्त्री मोहनलाल मेघवाड़ जी मोटरसाइकिल जे दुकान खे खाट हणी वॾो जनरेटर, मोटरसाइकिल ऐं चिंचिन जा क़ीमती औज़ार चोरी करे आसानी सां फ़रार थी विया। जॾहिं त रूरल हेल्थ सेंटर खैबर वेझो ज़मींदार पीर बख्श खोसो ऐं इद्रीस राजपूत जे ॿनीअ तां ट्यूबवेलनि मां क़ीमती पुर्ज़ा कढण जी कोशिश कई त उते जे भरपासे जे माण्हू सुजाग थी पिया। जंहिंखां पोइ चोर ऊंधई जो फ़ाइदो वठी भॼी वञण में कामयाब थी विया। जॾहिं त खैबरानी पुलिस को बि ॿूटो न ॿारियो। खैबरानी पुलिस अञा ताईं का बि कार्रवाई न कई आहे। सकरन प्राइमरी टीचर्स एसोसिएशन पीटी अल्फ तालका सकरन जे सदर अरबाब अली परियाड़ खे पीटी अल्फ जे तंज़ीमी ख़िदमतनि एवज़ खे संदसि जनम ॾींहं जे हवाले सां भेटा पेश करण लाइ उस्ताद ख़ैर मोहम्मद लाखो पारां तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें उस्तादनि खां सवाइ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि पिणु शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे ख़ैर मोहम्मद लाखो चयो त साईं अरबाब अली परियाड़ असां उस्तादनि जे लाइ छपर ऐं छांव आहे। जॾहिं खां पाण पीटी अलिफ जे सदर थिया आहिनि तॾहिं खां उस्तादनि पाण खे महफ़ूज़ सम्झियो आहे। अरबाब अली तंज़ीमी कमनि या सरकारी कमनि खां सवाइ ज़ाती मामलनि में पिणु असांजो बांह ॿेड़ी रहियो आहे। अरबाब अली परियाड़ ॻाल्हाईंदे चयो त मां थो रायतो आहियां उस्ताद ख़ैर मोहम्मद लाखो जो, जंहिं मोहबतूं ॾिनियूं ऐं मोहबती मेड़ानि मां उस्तादनि खे पंहिंजो बाज़ू सम्झंदो आहियां ऐं बाज़ू कॾहिं बि को नाहे चाहींदो त इंसान जे जिस्म खां जुदा थिए। उहो ई सबबु आहे जो उस्तादनि जे मसइलनि खे तर्जी बुनियादनि ते हल करण लाइ कोशिशूं कंदो आहियां ऐं इनशाअल्लाह उहो सिलसिलो जारी रहंदो। उहिदा अॼु आहिनि सुभाणे न आहिनि, पर मोहबतूं क़ाइमु रहणु घुरिजनि। हुन खां अॻु राशिद ताज लाखो आजियाणो पेश कयो, जॾहिं त जनम ॾींहं जे हवाले सां केक कटे ख़ुशियूं विखेरियूं वयूं। मीरपुर ख़ास ब्यूरो चीफ सूमार समेत जो निगरान वॾे वज़ीर सिंध जस्टिस आर मक़बूल बाकर जी ज़ूम ज़रिए मीरपुर ख़ास में तक़रीब में शिरकत। सिंध जे वॾे वज़ीर जे तर्जुमान जो चवणु आहे त तक़रीब मीरपुर ख़ास खे लोड शेडिंग फ्री करार ॾियण जे मक़सद सां कई वई आहे। मीरपुर ख़ास में तक़रीब में सेक्रेटरी एनर्जी रशीद मोहम्मद लंगड़ी, एडिशनल सेक्रेटरी पावर हुसैन नकवी, सीएओ हैस्को बशीर अहमद, कमिश्नर मीरपुर ख़ास फैसल अकीली ऐं ॿियनि शिरकत कई। तवानाई वारो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद अली इस्लामाबाद खां ज़ूम ज़रिए सिंध जे निगरान वॾे वज़ीर पारां मीरपुर ख़ास जे समूरनि 16 फिडरनि खे लोड शेडिंग फ्री करार ॾेई छॾियो आहे। बिजली चोरी न थियण वारे इलाइक़े में मुफ़्त लोड शेडिंग कई पई वञे। निगरान वॾे वज़ीर खे ब्रीफिंग। निगरान वॾे वज़ीर सिंध जस्टिस आर मक़बूल बाकर जो तक़रीब खे ख़िताब।
ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक मेयर नादरा ऑफिस जे बरसानी जी होटल जे हाल में नादरा ऑफिसर अब्दुल वहीद आगरो जी किताब आगरा कबीले ते लिखियल किताब जी मोहरत अॼु मेहड़ में नामोर अदीब लेखक महक़क़ ॾाहो सिंधी अदबी बोर्ड जे साबिक़ा चेयरमैन ऐं पाकिस्तान अदबियात बोर्ड जे साबिक़ा डायरेक्टर ऐं चेयरमैन मरहूम ग़ुलाम रब्बानी आगरो जे फर्ज़ंद अज़ीज़ रहमान आगरो जे हथां मोहरत कई वई। तकरीब में अरशद अहमद आगरो, रियाज अहमद आगरो, आसिफ अली आगरो, डॉक्टर जावेद आगरो, मदद अली आगरो, सलीम आगरो, कोड़ा खान आगरो, रफ़ीक अहमद आगरो, बेहतरीन नक़ाद ऐं मुक़र्रर एडवोकेट सज्जाद हुसैन आगरो, मकसूद अहमद आगरो, हाफिज़ बदरुद्दीन आगरो, लतीफ़ सरकार जो पैरोकार मीर मुख्तियार अली आगरो ऐं ॿियनि नवाब शानो शिरो फ़रोज़ कंठियारो दादू ठट्टो कराची ऐं मेहड़ खां समेत बिरादरी जे माण्हुनि मोहरती प्रोग्राम में शिरकत कई। मुक़ररनि ख़िताब ते तबसरा कया, लेखक जी मेहनत ते ख़ूब ॻाल्हायो ऐं किताब जे लेखक खे मुबारकूं पिणु ॾिनियूं। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर नवाज़ लीग जे सरबराह मियां मोहम्मद नवाज़ शरीफ जी सालगिरह जे सिलसिले में माशाअल्लाह हाउस हाला ते पुरवकार तक़रीब थी। गुज़री सालगिरह जो केक कटियो वियो ऐं ख़ुशीअ में आतिशबाज़ी कई वई। हुन मौक़े ते नवाज़ लीग सिंध जे सदर बशीर मेमण चयो त पाकिस्तान मियां नवाज़ शरीफ जी क़ियादत में मुल्क खे मज़बूत ऐं मुस्तहिक बणाए तरक़ीअ जी राह में गामज़न बणायो वेंदो। उन ॾस में पूरी क़ौम पुरअज़म आहे। 8 फरवरी ते अवाम खे कूड़ा ख्वाब ॾेखारींदड़नि जो अवाम पाण एहतिसाब कंदो। उन ॾस में पूरी क़ौम पुरअज़म आहे। हिन चयो त 15 सालनि खां सिंध जो अवाम सिंध धरती माउ खे लूटींदड़नि खां तंग अची चुको आहे। 8 फरवरी ते अवाम खे कूड़ा ख्वाब ॾेखारींदड़नि जो अवाम पाण एहतिसाब कंदो। हिन चयो त असांखे पंहिंजे ॿारनि जे मुस्तक़बिल जो सोचणु घुरिजे ऐं इलेक्शन में अवाम मियां नवाज़ शरीफ जो साथ ॾेई कामयाब करे त सिंध समेत पूरे मुल्क खे तमामु बहराननि मां निजात हासिल कई वेंदी। हिन चयो त नवाज़ लीग हुकूमत जे क़याम सां गॾु इंशाअल्लाह मटियारी ज़िले में इंडस्ट्रियल ज़ोन क़ाइमु करण सां सूफ़ी यूनिवर्सिटी ऐं पब्लिक स्कूल ऐं मेडिकल कॉलेज जो क़याम करे शहबाज़ स्पीड ते तामीराती कमु करायो वेंदो ऐं M6 मोटरवे खे बाज़ाब्ता तौरु मुकमल करे मियां नवाज़ खां इफ़्तिताह कयो वेंदो। उन बाद PS 56 जे उम्मीदवार नसीर मेमण नवाज़ लीग अॻवान सैद शाह ज़मान शाह मंसूर नवाज़ भयो ऐं ॿियनि ख़िताब कयो। ख़बरें ऐं अपडेट जे सिलसिले खे वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। नौशरो फ़रोज़ खां ज़ुल्फ़ार अली तगर जी मेहरापुर वार्ड नंबर 1 जी रहवासण बेवा औरत मिसमा जमीला ख़ातून सूमरो नेशनल प्रेस क्लब पंहिंजे अॻियावनि पुटनि जे ज़ुल्मनि खां तंग थी करे मीडिया खे ॿुधायो त 5 महीना अॻु मुंहिंजो मुड़ुसु तकी मोहम्मद ख़ास केली फ़ौत थी वियो हुयो। तकी मोहम्मद ख़ास केली मां मूंखे हिकु पुटु अज़ादार आहे। मुंहिंजे मुड़ुसु तकी मोहम्मद ख़ास केली जी पहिरीं ज़ाल ऐं पुटु यासिर नवीद अहमद अदनान सिफ़त हथियार बंद साण करे मुंहिंजे घर ते कब्ज़ो करे मूंखे बेदख़ल करे छॾियो आहे। मां हिन सर्दी में बेघर थी वई आहियां। अहिड़ो इतला थाणे ते ॾिनो ऐं 3 औरतुनि समेत 5 ॼणनि ते केस बि दाख़िल कयो वियो आहे, पर पुलिस मुंहिंजे घर तां कब्ज़ो ख़तमु न कराए सघी आहे। मां हिन वक़्तु बेघर थी वई आहियां। हिन वधीक ॿुधायो त SHO मेहरापुर पैसा वठी ख़ामोश आहे ऐं मूंखे अॻियावनि पुटनि मां जान जो ख़तरो आहे। मां SSP नौशरो फ़रोज़ ऐं DIG शेख बेनज़ीराबाद खां मुतालबो कयां थी त जवाबदार ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मुंहिंजे घर तां कब्ज़ो ख़तमु कराए ॾिनो वञे ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई असां सकरन प्रेस क्लब खे सहाफ़त खां सवाइ समाजी भलाइण में तालीम ऐं सिहत लाइ पिणु भरपूर किरदारु अदा कंदे ॾिठो आहे, जंहिंजो ताज़ो मिसाल गुज़िरियल कोरोना वायरस जो आहे, जंहिंमें हिन इदारे जे साफ़िन अवाम में शऊर पखिड़ण लाइ मुकमल साथ ॾिनो। उहा ॻाल्हि पोली टीम जे इंचार्ज मैडम फ़हमीदा कीरियो सकरन प्रेस क्लब में नवनि चूंडिजी आयल उहिदेदारनि खे मुबारकूं ॾियण वक़्तु ॻाल्हाईंदे चई। हिन वधीक चयो त काज़ी जावेद सनाई जो कोरोना में किरदारु असां सां बाह ॿेली जहिड़ो हूंदो हो। उहो ई सबबु आहे जो सकरन प्रेस क्लब जी साख मां मुतासिर आहियां। हिन इदारे में साड़ हसद न आहे ऐं मां ॾिसंदी अचां पई त सकरन प्रेस क्लब ॾुख सुख जो साथ आहे। उन मौक़े ते सकरन प्रेस क्लब जे सदर रज़ा मोहम्मद सियाल ॻाल्हाईंदे चयो त असीं थोराइता आहियूं मैडम फ़हमीदा कीरियो जा, जिन मान ॾेई इज़त बख़्शी आहे। उन खां अॻु सकरन प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी मीर मोहम्मद कीरियो खेसि भलीकार पेश करे संदन आदरभाउ कयो, जॾहिं त मैडम फ़हमीदा कीरियो पारां नवनि चूंडिजी आयल उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराए केक खाराए मुबारकूं ॾिनियूं। ठुला ख़बर शामिल कयो था। फैज़ो सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ त ठुला जे PS 2 फार्म भराईंदड़ 6 उम्मीदवारनि जा फार्म बहाल थी विया।
ठुल जे सूबाई तक PS 2 ते 6 उम्मीदवारनि जा फार्म बहाल। जंहिंमें PP अॻवाणु अॻूणो MP डॉक्टर सोराब खानू सरकी, GOI अॻवाणु शफ़ीक अहमद खोसो, सैयद बासित शाह, मंज़ूर नूनारी समेत 6 ॼणनि जा फार्म बहाल थी विया। होॾां अॻूणो MP डॉक्टर सोराब खानू सरकी जा फार्म बहाल थियण खां पोइ वर्करनि में ख़ुशी जी लहर। ठुल मां ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। फैज़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ त ठुल लॻे मीरपुर बुढ़ो थाणे जे अध ॻोठ इलाही बशको बुढ़ो में बुढ़ा बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ कार ऐं तकरार तां जवाबदारनि फायरिंग करे 40 वरियनि जे मदद अली बुढ़ो खे क़तल करे छॾियो। पंहिंजा घर ख़ाली करे फरार थी विया। हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। इलाइक़े में सोग वारो माहौल छायल आहे। मेड़ भरिसां ॻोठ ठोड़ा में स्कूल जे सरकारी प्लाट ते बाअसर कब्ज़ो करे माल जो वाड़ो बणाए छॾियो। ख़बर मूजिब मेड़ भरिसां ॻोठ ठोड़ा जे बॉयज़ ऐं गर्ल्स स्कूल जे सरकारी प्लाट ते बाअसर कब्ज़ो करे माल जो वाड़ो बणाए छॾियो आहे। स्कूल जे सरकारी प्लाट ते कब्ज़े ऐं माल जे वाड़े बाबति ॻोठाणनि पारां बार शिकायतनि बावजूद तालीमी खाते जे अख़्तियारनि समेत कंहिं बि नोटिस नाहे वरितो। सिंध में अॻे ई तालीम तबाह आहे। स्कूलनि में का बि सहूलियत नाहे। वेतर बाअसर स्कूल जे प्लाट ते कब्ज़ा करे असां खां वठाण में तब्दील करे रहिया आहिनि। हिननि घुर कई आहे त स्कूल जे सरकारी प्लाट ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे स्कूल जे प्लाट तां कब्ज़ो ख़तमु करायो वञे। नौशरो फिरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगर। सहाफ़ी माजिद तगर ते TMO लियाकत भट्टी नौशरो फिरोज़ पारां कूड़ी FIR दाख़िल थियण ख़िलाफ़ सिंध सहाफ़ी इतिहाद जे अॻवान यूनिस राज पर M ज़फ़र तगर, शाहिद चना, अब्दुल अतीक रहमान विस्तड़ो, अफजल अली मंगी, सुहेल मंगी, मुश्ताक मरी, जाहिद लुंड, अहमद मेमन, असद उमरानी, शेर अली मशहूरी, शाहिद खानज़ादा, इरशाद अब्बासी नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई ऐं चयो त TMO लियाकत भट्टी ख़िलाफ़ फ़ौरन क़दम खणण जी घुर कई। उन मौक़े ते माजिद तगर ॿुधायो त म्यूनिसिपल जे मुलाज़िमनि जे एहतजाज जूं ख़बरूं हलाइण तां मुंहिंजे ख़िलाफ़ हिन मन घड़त FIR दाख़िल करे पंहिंजी करप्शन लिकाइण थो चाहे। असां वस वारनि खां मुतालबो करियूं था त फ़ौरन कूड़ी मन घड़त FIR ख़तमु कई वञे, वरना सख़्त एहतजाज कंदासीं। सिंध सहाफ़ी इतिहाद जे अॻवान यूनिस राज पर चयो त माजिद ते दाख़िल कयल कूड़ी FIR ख़तमु न थी त सख़्त एहतजाज कंदासीं। दादू रिपोर्ट मुख्तार अली सूमरो। दादू PS 82 दादू सीट ते दादूअ जे PTI तालके सदर ज़हीर अहमद चांडियो आज़ाद उम्मीदवार तौर फार्म RO ऑफिस दादू में भरायो। संदसि चवणो हो त PTI पार्टी टिकट ॾिनी त ठीकु आहे, न त आज़ाद उम्मीदवार जी हैसियत में ज़ुल्म ख़िलाफ़ चूंड विढ़ंदुसि। नौजवान साफ़ी ज़हीर अहमद चांडियो पंहिंजो फार्म पाण भरे जमा करायो आहे। वीडियो वायरल थियण ते दादू जे शहरनि में नौजवान जी वाखाण। ज़हीर अहमद चांडियो चयो त पढ़ियल लिखियल आहियूं, मिडिल क्लास सां वास्तो रखूं था। असां बहुतारनि जी घर वेठे ॿियनि खां छो फार्म भरायूं, जॾहिं त असां में अहलियत आहे। नौजवान साफ़ीअ जी अहिड़ी वीडियो वायरल थियण ते हर तरफ़ नौजवाननि ऐं आम शहरनि में नौजवान साफ़ीअ जी वाखाण थी रही आहे। सकरन रिपोर्ट भट्टी कॉलोनी हैदराबाद जे रहवासण शबाना दी मोहम्मद इलियास पंहिंजे मुड़ुस फियाज़ अली वल्द नज़ीर अली वेठल घुमण बाद हैदराबाद सां गॾु सकरन प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मूं पंहिंजी मर्ज़ी सां फियाज़ अली सां शादी कई आहे। जंहिंखां पोइ मुंहिंजा भाइर पीर बख़्श ऐं मन, मुंहिंजा मासात मकू, अनू, जानी ऐं मुंहिंजी भाॼाई सुनैया ऐं मारोट रशीदा असांजा दुश्मन बणिजी पिया आहिनि, जिन मां असां ऐं मुंहिंजी ससु गुलशन खे जानी ख़तरो आहे। हिन चयो त हिन खां अॻु मुंहिंजे भाइरनि मुंहिंजूं 2 शादियूं करायूं ऐं हिकु मुड़ुस खां 5 लख रुपया ऐं ॿिए मुड़ुस खां 3 लख रुपया वठी ज़बरदस्ती शादियूं करायूं ऐं इहे मूंखे बदपेशे लाइ तंग कंदा हुया। हिन चयो त हींअर मुंहिंजे अॻिए मुड़ुस खां तलाक वठी फियाज़ अली सां शादी कई आहे। हिन उहो बि चयो त जेकॾहिं आउं फियाज़ अली खे छॾे वञा त खेसि 5 लख रुपया भरे ॾींदसि। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई। सिंध तरक्की पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी खे संदसि सियासी जिदोजहद ते भेटा पेश करण ऐं संदसि 61 जनम ॾींहं जे हवाले सां तरक्की पसंद हाउस सकरन ते ज़िले अॻवान गुल इनकलाबी जी सदारत हेठि शानदार तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें STP जे ज़िले अॻवान हुसैन बख्श कीरियो, अब्दुल कादिर जीलानी, सलीम मक्सी ऐं सकरन प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी मीर मोहम्मद कीरियो समेत केतिरनि ई कारकुननि शिरकत कई।
उन मौक़े ते मथियनि अॻुवाणनि अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर कादिर मक्सी मज़ाहमत जो नालो आहे। अॼु सिंध जे वॾनि शहरनि में सिंधी माण्हू ॻाढ ऊचे सां जेको रहे ऐं घुमे फिरे रहिया आहिनि, उहो सभु डॉक्टर कादिर मक्सीअ जी 88 वारी जिदोजहद जो नतीजो आहे, छाकाणि जो सिंध दुश्मननि उन ज़माने में सिंध खे ॿिनि हिसनि में विरहाइण जी साज़िश कई हुई, जेका डॉक्टर कादिर मक्सी नाकाम कई। हिननि उहो बि चयो त सिंध जी मालिकी करण ऐं ऐवाननि में सिंध जा हॾ ॾोखी पहुचाइण लाइ डॉक्टर कादिर मक्सी मुख़्तलिफ़ इलाक़नि में ईंदड़ इलेक्शन में पंहिंजा नुमाइंदा बीहारिया आहिनि। इंशाअल्लाह सो भारती सिंध खे हुक्मरानी ॾियारींदा। उन खां अॻु गुलज़ार उनड़ आयल महिमाननि खे आजियाणो पेश कयो। तक़रीब में मुश्ताक मान्यूटो, गुल हसन सोलंकी, मजीद अब्बासी, गुलाम हैदर सोलंकी, गुलाम नबी मल्ला ऐं काज़ी जावेद सनाई पिणु शरीक हुआ। आख़िर में डॉक्टर कादिर मक्सी जे जनम ॾींहं जो केक काटे हिक ॿिए खे खाराए ख़ुशियूं विखेरियूं वयूं। रिपोर्ट फ़ियाज़ अली मीरानी, शिकारपुर। सिंध फ़नकार इताद तरफ़ां चेयरमैन फ़ियाज़ लाशारी जी अॻुवाणी में सिंध जे नाले वारे अदाकारनि सां गॾु शिकारपुर जे मौज़े शख़्सियत मियां अब्दुल समी बिलालीअ जे भाणे जे कादिर बख्श हकड़े जे पुट अली हैदर जी वफ़ात ते संदसि सां दुआए मग़फ़िरत लाइ हैदराबाद जे बहितरीन अदाकार, रहीम कहर, कॉमेडियन एक्टर उस्ताद गुलज़ार हकड़ो, इमदाद सूमरो, दाद मोहम्मद बलोच, एम रमज़ान बुढ़ो, इम्तियाज़ बुढ़ो, कासिम शेख, मंजन मौलाई, पतर्स गेल, वडेरो जोगी, इल्ताफ़ जोगी, साफ़िन में निज़ामुद्दीन जोगी, अशरफ भुट्टो ऐं उस्ताद रियाज़ मीरानी शिरकत कई ऐं ॾुख में शरीक थिया। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी। सांगड़ STP चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जी 61 सालगिरह अब्दुल जब्बार जूणे जो ऐं सलीम रज़ा डायरी जी अॻुवाणी में न्यू प्रेस क्लब सांगड़ में मल्हाई वई। उन मौक़े ते जब्बार जूणे जो त डॉक्टर कादिर मक्सी हमेशह सिंधियुनि जी मालिकी कई आहे। सिंध जो को बि इशू हुजे त STP अॻियां हूंदी आहे। अवामी प्रेस क्लब सांगड़ जो जनरल सेक्रेटरी गुलाम कादिर कैरी, गुल शहर सुहराब खान मरी, इस्माइल जूणे जो लाइक ख़ास के लिए महताब खान शेख ऐं STP जे कारकुननि दोस्तनि वॾे अंग में शिरकत कई। ॻोठ हाजी गुल मोहम्मद सियाल में अब्दुल गनी सियाल पंहिंजी रिहाइश गाह ते अजय रमेश कुमार माली खे भरपूर आजियाणो ॾिनो। सिंध जी रिवायत मुताबिक़ अजरक जो तोहफ़ो ऐं गुलनि जा हार पाराया। सियाल बिरादरी जावेद सियाल, नूर मोहम्मद सियाल, अयाज सियाल, नौमान सियाल, मुजीब सियाल, इमरान सियाल, वकार सियाल, इंजीनियर प्रताप राय, राज प्रताप, डॉक्टर देवन कुमार माली, चेलाराम माली, घनश्याम हीरो माली, दिलीप मागाराम माली, घनश्याम माली, मुखी करमू माली, फरसराम माली, मेवाराम माली, खैतू ठाकुर, खैमचंद ठाकुर, वली खोसो, हादी शर उन्हनि शिरकत कई। ऐवान साफ़त सूमार समय जो मेहर भरसां फरीदाबाद रोड ते काज़ी आरिफ भरसां सिमत शाख वटि भंडमाड़ीअ जे रहवासी फ़कीर बख़्त हिज़बानीअ जी बिरादरीअ जी ॼञ सां भरियल ट्रैक्टर ट्राली मोरी भॻल हुजण सबबि कल्टी थी पाणीअ में किरी पई। हादसे सबबि ज़ख़्मियुनि में उमरा ज़ाल जाफ़र हुसैन हिज़बानी, इरशाद खातून ज़ाल इमरान अली, मुख्तियार दी शौकत अली, नाइला दी मोमन परियल, इज़्ज़त खातून, ज़हरा तौफीक, साबिर हुसैन, नौमान अब्बास, कोमल, आलिया, गुलाम रसूल, अब्दुल वहीद, 11 साला, अहमद अली, 8 साला सकलेन, इम्तियाज़ अली, गुलाम असगर, मिसिस वहीद ज़रीना, 10 साला हसनैन, 15 साला मीसम अब्बास शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि जो तादाद वधी 30 थी वियो आहे। तालका अस्पताल मेहर में एमरजेंसी लागू कई वई आहे। ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल बाद लाड़काणो मुंतक़िल कयो वियो। हादसे में ज़ख़्मी थींदड़ में मेहर तालके जे ॻोठ भंडमाड़ी भरसां हिज़बानी जे रहवासियुनि समेत ज़िला ख़ैरपुर जे तालके करुंडी जे ॻोठ ख़ुदा बख़्श हिज़बानी जा शामिल आहिनि। जॾहिं त दरगाह शाह गोदड़ियो ते सुखा खणी वेंदड़ ज़ाइरीन सां भरियल ट्रैक्टर ट्राली सां मेहर भरसां काज़ी आरिफ लॻ शाख वटि हादसो पेश आयो आहे। यादि रहे त काज़ी आरिफ भरसां मेहर फरीदाबाद रोड ते सिमत शाख टुटल हुजण करे हादसो रोज़ जो मामूल बणियल आहिनि। रिपोर्ट इमरान अली बलोच घोटकी। ASP घोटकी हमीद इम्तियाज़ पंहिंजी टीम खे शाहबाज़ गुलनि जा हार पारां सुठो कमु करण ते सिटी इंचार्ज नियाज़ अहमद चन्नो, एलाई बख्श, जिसकाणी, नवीद अहमद, कोलाची राना, बिलाल नक़द इनाम सां नवाज़ियो वियो आहे। शहर जी कचहरी रोड तां मुख़्तलिफ़ जायुनि तां चोरी थियल सामान मालिकनि खे रिकवर कराए ॾिनो, जंहिं ते कचहरी रोड जे सरदार डॉक्टर सईद अहमद लोधी ऐं ॿिए स्टाफ गुलनि जा हार ऐं अजरक पाराया। मीरपुर ख़ासि कारून झड़ समेत सिंध जा मदनी वसीलनि खे कमर्शलाइज़ करे सिंध जे तरक़ीअ खे हथे वठाई वेंदी।
थर में बुख बदहाली बेरोज़गारी सबब ख़ुदकशियूं थी रहियूं आहिनि। कारून झड़ समेत तमाम मदनी वसीलन के इस्तेमाल करे तरक्की वठराइबी निगरान सूबाई वज़ीर मदनियात मीर खुदाबख्श मरी जी शाह दीवानो हाउस आमन जे दौरान मीडिया सां ॻाल्हि ॿोल। उन मौक़े ते दरगाह शाह दीवानो सुल्तान हाशमी जे ख़ादिम फ़कीर दिलशाद अली दिलबर अल मारूफ मस्ताना बाबा फ़कीर जे रामदास माली भगवान दास कच्चे समेत शहर जे समाजी कारोबारी माण्हुनि सूबाई वज़ीर के खुश आमदीद कयो। ऐवान साफ़त सूमार समय जो ठारू शाह ब्रेकिंग न्यूज़। ठारू शाह सईद दहराज के हथियारबंदन गोलियूं हणी सख्त ज़ख्मी करे छॾियो। ठारू शाह हथियारबंदन हरीपुर में मौला बख्श दहराज जे दुकान ते वेठल सईद दहराज के टंग में गोलियूं हणी सख्त ज़ख्मी करे छॾियो। ठारू शाह हथियारबंद जी सुञाणप ज़ुहेब उर्फ बबलू दहराज ॿुधाई पई वञे। वार्स हमले जो सबब ॻोठ में घिटीअ जी लंघ तां ॿुधायो पियो वञे। ज़ख्मीअ खे रूरल हेल्थ मुंतक़िल कयो वियो आहे। रिपोर्टर नसीर अबड़ो। फरीदाबाद ब्रेकिंग न्यूज़ मेहड़ बंड माड़ी जा रहवासी शाह गोदड़ियो वेंदड़ हीज़बाणनि ज़ाइरीन सां भरियल जो ट्रैक्टर ट्राली भरियल मर्दनि औरतुनि ऐं ॿारनि जो सिम शाख में कल्टी। ड्राइवर समेत केतिराई माण्हू ज़ख्मी। हीज़बाणी बिरादरीअ जो इक़बाल अहमद इम्तियाज़ अहमद साबिर हुसैन तौफ़ीक अहमद समेत 25 खां वधीक ज़ख्मी थियण जा इतला। ॿारनि में कीहाट पइजी विया। करबला वारो मंज़र रेस्क्यू पारां गाॾियूं पहुची ज़ख्मियुनि खे मेहड़ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। दड़ो जे निजी स्कूल में सकाफ़ती रंग निर्वार सवे ॿारनि समेत वालदेन जी वॾे में शिरकत। दड़ो जे नॉलेज सीक्रेट स्कूल सिस्टम तरफ़ां सर डॉक्टर इब्राहिम मेमन सर वकार अब्बासी जी सरपरस्ती हेठि मुनक़िद कल सकाफ़ती प्रोग्राम में स्कूली ॿारनि मुख़्तलिफ़ टेबलोस पेश कया ऐं क़ौमी हीरोज़ ते तक़रीरूं करे खेनि ख़राज तहसीन पेश कयो। दड़ो मां रिपोर्ट पेश कई थी सागर दीदार अली कुंभार जी, जॾहिं त ॿारनि तरफ़ां क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो। उन मौक़े ते स्कूल जे ओनर डॉक्टर इब्राहिम मेमन सर वकार अब्बासी ख़िताब कंदे चयो आहे त सिंध जी सकाफ़त असांजो क़दीम वरसो आहे। अॼु नॉलेज सीक्रेट स्कूल जे शागिर्दनि मुख़्तलिफ़ प्रोग्राम करे पंहिंजे बहितरीन कारकर्दगी पेश करे पान मल्हायो आहे, जंहिं खेनि सलाम पेश कजे थो। उन मौक़े ते प्रेस क्लब दड़ो जे साफ़िन वफ़ा मेमन मुम्तियाज़ आकाश मेमन ऐं ॿियनि महिमान ख़ासि तौरु शिरकत कई। ठुल रिपोर्ट फेयर सूमरो पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे सरबराह ऐं अॻूणो वज़ीर आज़म पाकिस्तान मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जी 74वीं सालगिरह जी तक़रीब ज़िला जेकमबाद जे सदर अब्दुल अज़ीज़ सूमरो जी सदारत में थी गुज़री, जंहिंमें अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में क़ाइद मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जूं तस्वीरूं ऐं पैना फ्लैक्स लॻाए सालगिरह जा 5 पाउंडनि जो केक काटे अॻवान ऐं कारकुननि हिक ॿिए खे केक खाराए मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते क़ाइद मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जी सिहत तंदुरुस्ती ऐं वॾी ॼमार ऐं चूंडनि में कामयाबी लाइ दुआऊं घुरियूं वयूं। तक़रीब में जनरल सेक्रेटरी मुमताज़ अली नूनारी, हाजी वज़ीर अली सूमरो, गाज़ी खान बुलेदी, अब्दुल हफ़ीज़ डेरो, अब्दुल बासित घन्यो, शहबाज शरीफ सूमरो समेत केतिरनि ई कारकुननि शिरकत कई। अफ़सोसनाक ख़बर। रिपोर्ट अहमद रोदनाणी बलोच। ॼाम शोरो मांझंद लग टोड़ी फाटक वटि वैन में वीगो विच में ख़ौफ़नाक टक्कर। हादसे जे नतीजे में 4 ॼणा फौत थी विया, 17 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे मांझंद अस्पताल में सहूलियत न हुअण सबब लेम्स अस्पताल पहुचायो वियो। ॿुधायो पियो वञे त वीगो गाॾी शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी ते लड़काणे पई वञे त हादसो पेश आयो आहे। फंक्शनल मुस्लिम लीग जे मरकज़ी अॻवान शहीद फ़कीर मोहम्मद अमीन मंगरियो जी दादले फर्ज़न असांजे मोहसिन मोहब्बती ऐं मेहनती माण्हू हर ॾुख सुख में पहुचंदड़ फ़कीर ग़ुलाम नबी मंगरियो NA 213 उमरकोट, PS 49 पथोरो सामारो, PS 50 उमरकोट ऐं PS 46 सिंधड़ी ते पंहिंजो नॉमिनेशन फार्म GDA जे प्लेटफॉर्म ते जमा कराए छॾिया। असां अपील था कयूं क़यादत खां त फ़कीर ग़ुलाम नबी खे GDA जी टिकट ॾिनी वञे। ऐवान साफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ासि। जुई रिपोर्ट अहमद रोदनाणी बलोच। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी ते वेंदड़ शहदादपुर जे काफ़िले में शामिल वैन सां नंगरेजा वॾो हादसो थियो आहे। ॿुधायो पियो वञे त वैन में 20 खां 22 माण्हू सवार हुआ। अल्लाह पाक रहम करे। मीरपुर ख़ासि एस्को पारां मीरपुर ख़ासि शहर में मुफ़्त लोड शेडिंग जे ख़ात्मे वारी तक़रीब शुरू थी रही आहे, जंहिंमें कमिश्नर मीरपुर ख़ासि SSP मीरपुर ख़ासि समेत आला ऑफिसरनि मौजूदीन ऐं साफ़िन शिरकत कई। मीरपुर ख़ासि शहर जे अवाम लाइ ख़ुशीअ जो उहो लम्हो अची वियो आहे जंहिंजो हू इंतज़ारु करे रहिया हुआ। ऐवान साफ़त सूमार समय जो
अफ़सोसनाक ख़बर मीरपुर ख़ास तालके थाणे जे हद मखण समूह लॻ राति देर सां ॻोठ अब्दुल्ला ख़ास तैली में मज़ाहमत ते चोरनि जी फायरिंग में अधड़ोट उमर खेमो कूली ज़ख़्मी, जंहिंखे फौरी तौर ते रेस्क्यू एम्बुलेंस 1122 ज़रिए हैदराबाद उमाणियो वियो। खेमो कूली खे ज़ख़्मी कंदड़ आसानी सां फ़रार थी विया। वारसनि जो चवणु आहे त पुलिस खे इतला ॾियण बावजूदि अञा ताईं कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई नाहे कई। एवान साफ़त सूमार समय जो रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर लकी गुलाम शाह जे गोड़ यार मोहम्मद बिरोई वासी अगवा थियल नौजवान मंसूर बिरोई जो अमीन गोड़ भरिसां ज़मीन जी पुराणे खूह मां लाश हथ, जॾहिं त कुझु वक़्तु अॻु नौजवान जे वारसनि पारां चकशहर में नौजवान जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो वियो हो। नौशरोफरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगर नौशरोफरोज़ मुस्लिम न ज़िला नौशरोफरोज़ पारां मुस्लिम लीग नून जे एक्स वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी 75वीं सालगिरह जो केक मुस्लिम लीग नून हाउस ते कटियो वियो। केक कटण जी तक़रीब में मुस्लिम लीग नून जे सूबाई वाइस प्रेज़िडेंट मंज़ूर अहमद मुग़ल ऐं नाइब सदर सूबा सिंध ज़ाहिद हुसैन लुंड, एडवोकेट जब्बार राजपूत, अली मोहम्मद चांडियो, अज़हर रिंद, शकील अहमद आराई, दीन मोहम्मद मलिक, एहसान आराई ऐं उन मौक़े ते अनवर लाल मिनाटी विंग जे पंहिंजे साथियुनि समेत मुस्लिम लीग नून में शमूलियत कई। आख़िर में नवाज़ शरीफ़ जी वॾी ॼमार ऐं सिहत लाइ दुआ घुरी। मीरपुर ख़ास गुल मोहम्मद सियाल जे सियासी समाजी शख्सियत सेंट्रल कोऑर्डिनेटर पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हाजी अब्दुल गनी सियाल जी रिहाइशगाह ते गॾिजाणी थी, जीअं सियाल बिरादरीअ जे नाले वारो सियासी समाजी शख्सियत हाजी अब्दुल गनी सियाल सिंध जी सक़ाफ़ती तोहफ़ो अजरक पारां इज़त अफ़ज़ाई कई। असां शुक्रिया अदा कयूं था। एवान साफ़त सूमार समय जो काज़ी अहमद रिपोर्ट साहिल लाखो काज़ी अहमद लग सकरन शुगर मिल नेशनल हाईवे ते 6 खां वधीक नामालूम हथियार बंदनि पारां ड्रामाई अंदाज़ में कराची खां पंजाब वेंदड़ ज़रिए भाण कलर सां भरियल हलंदड़ ट्रालर ते चढ़ी कंडक्टर ते तशद्दुद करे 11 कलर जूं बोरियूं लाइ सुज़ुकी ते लोड करे फ़रार थी विया। ट्रालर जे कंडक्टर डर की ज़ाहिद अली मीडिया खे ॿुधायो त मिल स्टॉप भरिसां साम्हूं गाॾियुनि जे स्लो थियण वक़्तु कुझु नामालूम हथियार बंद मथे चढ़ी मूंखे पकड़े तशद्दुद कयो। हथियारनि जे ज़ोर ते कलर जूं 11 बोरियूं लाइ पोयां ईंदड़ संदन सुज़ुकी लोड करे फ़रार थी विया। ड्राइवर सादिकाबाद जे रहवासी उमर हयात मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजो कंडक्टर ट्रालर जे मथां चढ़ियल हो। मूंखे क्रॉस कंदड़ ॿी गाॾी वारे ॿुधायो त मथां गाॾीअ मां माण्हू बोरियूं लाहे रहिया आहिनि। जॾहिं मूं गाॾीअ खे रोके लही सुज़ुकी में चढ़ी फ़रार थी विया। असां परदेसी आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। मीरपुर ख़ास समाजी अगवान सेंट्रल कोऑर्डिनेटर ऐं वाइस प्रेज़िडेंट पाकिस्तान पीपल्स पार्टी पीर अज़ीम शाह जो हाजी अब्दुल गनी सियाल जो एवान साफ़त टीम खे पंहिंजी रिहाइशगाह ते सिंधी सक़ाफ़ती अजरक ऐं गुलनि जा हारनि सां भलीकार कई। ॻोड़ हाजी गुल मोहम्मद सियाल में हाजी अब्दुल गनी सियाल ऐं सियाल नूर मोहम्मद सियाल, जावेद सियाल ऐं सॼे सियाल बिरादरी ऐं रमेश कुमार माली ऐं सॼी माली बिरादरी ऐं शर बिरादरी, ख़ासि केली बिरादरी, बलोच बिरादरी सभिनी माण्हुनि शिरकत कई। एवान साफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ास मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर मटियारी ज़िले जे हिक क़ौमी असेंबलीअ जे तक में 2 सूबाई तकनि ते जमीयतुल उलमा इस्लाम पारां पंहिंजनि उम्मीदवारनि जा नामज़दगी फारम जमा कराए छॾिया। ख़बर मूजिबि जमीयतुल उलमा इस्लाम मटियारी ज़िले जे हिक क़ौमी तक नंबर NA 216 ऐं PS 57 ते सलीम सिंधी मटियारी RO ऑफिस पहुची पंहिंजो नामज़दगी फारम जमा करायो, जॾहिं त PS 56 जेको ॿिनि तालकनि हाला ऐं सईदाबाद ते मटियारी ज़िले जे अमीर हाजी सागर सारंग मन गवाणो हाला RO ऑफिस पहुची पंहिंजो फारम जमा करायो ऐं PS 57 PS 56 मटियारी तक ते ऐं मौलाना अमीर अली खोसो पंहिंजो नामज़दगी फारम PS 57 ते RO ऑफिस मटियारी में जमा करायो ऐं मक़बूल समो PS 56 ते पंहिंजो नामज़दगी फारम जमा कराए छॾियो। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर हैदराबाद तारा चंद अस्पताल जे MS डॉक्टर सलाहुद्दीन पंहिंजे वफ़द ऐं AFU जे जनरल मैनेजर फैज़ान अली सां गॾु भेट शाह पहुची ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन एंड सोशल जस्टिस जे मरकज़ी चेयरमैन राना ग़ुलाम नबी सां मुलाक़ात कई ऐं दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ बिटाई जी मज़ार ते चादर चाढ़े दुआ घुरी ऐं दरगाह जो दौरो भी कयो। उन मौक़े ते मिनाटी विंग सिंध जे सदर प्रकाश सिंह, कोऑर्डिनेटर राना गुलजार अहमद भट्ट, शाह सिटी सदर अख्तियार अली मीरजत, अदनान राजपूत ऐं ॿिया भी मौजूद हुआ। मेहमाननि खे सिंधी सक़ाफ़त अजरक जा तोहफ़ा पेश किया विया।
जॾहिं त डॉक्टर सलाउद्दीन मीडिया सां ॻाल्हाईंदे भिड़शा में फ्री मेडिकल कैंप लॻाइण जो बि ऐलान कयो ऐं चयो त जल्द भिड़शा जी नगरी फ्री मेडिकल कैंप ज़रिए ग़रीब ऐं मिसकिन मरीज़नि जो चेकअप ऐं इलाज कयो वेंदो। मीरपुर ख़ासि गुज़िरियल 5 ॾींहं खां नौजवान पुट पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। हद जी पुलिस खे इतला करण बावजूदि पुट जो को ॾस पतो नाहे पियो। अहिड़ो इज़हार तालके सिंधड़ीअ जे दिलबर महर थाणे जी हद ॻोठ मीर नज़ीर अमन टालपुर वासी नथू मेघवाड़ साफ़ इन अज्ञानताईंदे चयो त 5 ॾींहं अॻु नौजवान 21 साला पुट मुनव्वर मेघवाड़ मामूली ॻाल्हि तां कावड़ जी घरां निकितो पर अञा ताईं वापसि न मोटियो आहे। जॾहिं त पुट जे दोस्तनि मिटनि माइटनि खां पुछा करण बावजूदि पुट जो को बि पतो न पइजी सघियो आहे। अहिड़ी इतला हद जी पुलिस खे पिण ॾिनी आहे जॾहिं त पुट जे गुम थियण सबबि संदसि अमड़ बेहाल बणियल आहे। असांजे घर में कोराम मतला पोरियत वस वारनि अख़्तियारनि खां पुरज़ोर अपील कंदे चयो त पुट जी ॻोल्हा में मदद कई वञे। सकरन वतन वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जे सदर ख़ैर मोहम्मद लाखो इजाज़ अली कीरियो ऐं शहबाज वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जे सदर मोहम्मद वारिस नूनारी पंहिंजी टीम सां अलॻि अलॻि सकरन पहुची नवनि चूंडजी आयल उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते हिननि ॻाल्हाईंदे चयो त सकरन प्रेस क्लब जी साख पूरे सिंध में अलॻि सुञाणप रखे थी। असां त हिन इदारे खे हमेशह पंहिंजो सम्झो आहे जंहिंजो सबबु उहो बि आहे जो सियासी हवाले सां या समाजी हवाले सां जेकी बि सरगर्मियूं कंदा आहियूं उन जी कवरेज मुकमल मिलंदी आहे बिना कंहिं लोभ ऐं लालच जे। हिननि चयो त असीं सम्झूं था त मौजूदा वाडी जो बिना मुक़ाबले चूंडजण बि दोस्तनि जो हिक ॿिए ते एतमाद आहे। असीं खेनि मुबारकुनि सां गॾु उहो बि यकीन था ॾियारियूं त साणनि साथ ऐं सहकार अॻु जीअं हींअर बि साॻियो ई रहंदो। उन मौक़े ते सदर रज़ा मोहम्मद सियाल गुल मोहम्मद लगारी राजकुमार और गुलाम हैदर सोलंकी सजाद अली मक्सी मसूद अहमद उमरानी मोहम्मद रमज़ान मक्सी गुलाम नबी मला ऐं अहसन भट्टी आयल महिमाननि जो शुक्रियो अदा कयो। फरीदाबाद ब्रेकिंग न्यूज़। फरीदाबाद थाणे जी हद में बदअमनी वधी वई। राति 9 बजे छह नामालूम हथियारबंदनि लालू लाड़े वटि हथियारनि जे ज़ोर ते एसे शो फरमान अबड़ो समेत शेज़ोर ड्राइवर कार ड्राइवर शफ़ीक अहमद नसीबुल्ला इसहाक हालार ऐं ॿियनि खे यरग़माल बणाए लखे रुपया रोक रक़म मोबाइल फ़ोनूं फुर करे आसानी सां फायरिंग कंदा फ़रार थी विया। फरीदाबाद पुलिस मेड़ पुलिस कख बनी बीणो न कयो। फरीदाबाद थाणे ते केस दाख़िल थी न सघियो। होॾां सियासी समाजी शहरिन सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त ऐसे शो ग़ैर महफ़ूज़ बणियल आहे त पोइ अवाम जो छा थींदो। हिननि चयो त फरीदाबाद थाणे जी हद में ही टी वारदात आहे पर पुलिस फ़ौरन सां बिट बणियल आहे। हिननि SSP दादू खां मुतालबो कयो त फरीदाबाद रोड ते पुलिस पिकटूं बहाल कयूं वञनि थाणे ते पुलिस नफ़री वधाई वञे। ब्रेकिंग न्यूज़। दौलतपुर सफ़न। दौलतपुर में पकड़ तां झेड़ो यूनिस लांघा ऐं नवीद कुंभर जो पाण में झेड़ो थी पियो। तफ़सीलात मुताबिक़ 6 साल पहिरियां नवीद कुंभर मुंहुं खां प्लाज़ वरिती हुई जेका अञा ताईं न मिली आहे। नवीद कुंभर सां राब्तो करण ते नवीद कुंभर ॿुधायो त हिकु प्लाज़ जे बदिले मुंहुं खां 2 प्लाज़ वठी वियो आहे। सकरन शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 27 डिसंबर ते 16वीं वरसी में शिरकत करण लाइ पीपल्स स्टूडेंट फेडरेशन जो अहम इजलास भावल शाहणी जी सदारत हेठ पीर ज़ाकरी ते गुज़रियो जंहिंमें सकरन खां गॾी खुदाबख्श भुट्टो रवानगी लाइ सलाह मशवरा कया विया। इजलास में अमजद लाखो अजब गुल जलबानी मोहम्मद शरीफ जरदारी शाहनवाज़ बुगियो अकनवाज़ बुगियो अब्दुल खालिक महर बबलू सोलंकी ऐं ताहिर शाहणी शरीक हुआ। इजलास में सलाह मशवरनि बाद तय कयो वियो त 27 डिसंबर ते सुबुह जो 8 वॻे PSF जी 7 नौजवाननि जो काफ़िलो सकरन खां गॾी खुदाबख्श रवानो थींदो। उन मौक़े ते भावल शाहानी ॻाल्हाईंदे चयो त शहीद राणी शहादत क़बूल करे उहो पैगाम ॾिनो त जमहूरियत बहितरीन इंतकाम आहे। उहो ई सबबु आहे जो मुल्क में जमहूरियत जो राज आहे। असीं संदसि आख़िरी आरामगाह ते वञी उहो वचन कंदासीं त क़ौम ऐं मुल्क लाइ PSF जा नौजवान हर वक़्तु तयारु आहिनि।